अस्सलाम वालेकुम दोस्तों आज जी वीडियो में सवाल करने वाला हूँ इरशाद जावेद ऐं रुबी अली जे बारे में, जिन जा फोटो इंस्टाग्राम ते फेसबुक ते वायरल थी रहिया आहिनि ऐं हिन ते ऐं काफ़ी सोशल मीडिया ते हिन जे बारे में ग़लति वधि ॻाल्हियूं इलाही रहियूं आहिनि। त हिन जे फ़ोटो शूट कया आहिनि, उहे हिकु रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि सॉन्ग जी। त जेको रीमेक्स सॉन्ग आहे जेको इरशाद जावेद ने ॻायो आहे उहो कलाम आहे अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे। त हिन कलाम जी जेका रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि उते ई हिननि फोटो ई शूट कया आहिनि ऐं हुननि पंहिंजे सोशल अकाउंट अपलोड कया आहिनि। त हीअ अपलोड थियण खां पोइ काफ़ी तनक़ीद जा शिकार थी विया आहिनि। इहो गानो जंहिंमें असां अपलोड कंदा आहियूं त हिनखे काफ़ी तनक़ीद कई वेंदी आहे हिन ते, पर हुननि कयो ई इन लाइ त उहो जीअं मशहूरु थियनि वठी सघनि। त इहा ई अॼु जी वीडियो।